अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस हम आया माजी होस्ट सबा अदनान ऐं मूंसां स्टूडियोज़ में हिन वक्त मौजूद आहिनि नौजवान सहाफ़ी ऐं तजिया निगार सनाउल्लाह हाशमानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाज़रीन, DGISPR अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई। KP जे दहशतगर्दी थियण जे हवाले सां उन्हनि में चयो त गुज़िरियल साल जेका वाक़ियात थिया दहशतगर्दी जा, उन 80% KP मां थिया। सनाउल्लाह मूंखे ॿुधायो, KP के में एतिरो मतिलबु अंग के 80% उते दहशतगर्दी थी आहे, DGISPR फरमायो, तव्हां ॿुधायो। जी बिल्कुलु, सबा जेकी अॼु DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में ॿ टे नुक़्ता जेके आहिनि उहे इलाही अहम आहिनि, जंहिंमें हुननि जेको अफ़गानिस्तान जे अंदरि ख़ारदियुनि जी मौजूदगी वारो एलिमेंट आहे, उन्हनि अफ़गानिस्तान खे कॉल आउट कयो ऐं ॿुधायो त दुनिया जेको पाकिस्तान जो जेको नैरेटिव आहे या पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ आहे ख़ारजियुनि जे हवाले सां, त अफ़गानिस्तान जे अंदरि ख़ारजियुनि जा अॾा मौजूदु आहिनि, ख़ारजी पलजनि था, उते उन्हनि जी तरबियत थिए थी अफ़गानिस्तान जे अंदरि दहशतगर्दनि जी, जंहिंखां पोइ उहे दहशतगर्द पाकिस्तान में दाख़िल थी दहशतगर्दी कनि था। सो इहो जेको नैरेटिव आहे पाकिस्तान जो, इहो दुनिया तस्लीम करे थी त अफ़गानिस्तान जे अंदरि जेके आहिनि उहे दहशतगर्द मौजूदु आहिनि ऐं उहे इहे कार्रवायूं कनि था ऐं पाकिस्तान में अची दहशतगर्दी फैलाइनि था। जेको वाज़े सबूत आहे उहो सबूत असांखे जेके गुज़िरियल साल दहशतगर्दी जा वाक़िया थिया उन में 80% त KP जे अंदरि थिया, बाक़ी जेके इस्लामाबाद में थिया या के ॿियनि शहरनि में दहशतगर्दी जा वाक़िया थिया, उन में तक़रीबन जेके वॾियूं कार्रवायूं जेके खणी चइजनि हुयूं, उन में सभु अफ़गानी जेके दहशतगर्द हुआ उहे मुलविस हुआ, उनजी सुञाणप बि थी ऐं खोड़ सारियूं क्लिपूं जेके आहिनि उहे DGISPR उन्हनि जेको आहे दहशतगर्दनि जूं जेके पकड़िया विया, जेके मनसूबा नाकाम बणाया विया लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जे तरफ़ां, उन्हनि जूं वीडियोज़ बि ॾेखारियूं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान, जॾहिं उहो तस्लीम पे कयो त हू अफ़गानिस्तान जे अंदरि हुननि तरबियत वरिती, जंहिंखां पोइ हू पाकिस्तान आया ऐं दहशतगर्द जूं कार्रवायूं पे करणु चाहियूं, जिन खे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जेको आहे उहो नाकाम बणायूं बर वक़्तु कार्रवाई करे। सो इहो जेको नेक्सिस आहे जेको दहशतगर्दी जो, भारत जो अफ़गानिस्तान जो दहशतगर्दी जे हवाले सां जेके दहशतगर्द उते पलजनि था या दहशतगर्दनि जी जेकी नर्सरी अफ़गानिस्तान जे अंदरि मौजूदु आहे, उन मुतालिक़ जेको पाकिस्तान जो नैरेटिव आहे उहो दुनिया जेको आहे सो तस्लीम करे। अॼु जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस में DGISPR अफ़गानिस्तान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे त उन मां नज़र आयो असांखे त जेको पाकिस्तान जी हिकिड़ी डिघी पॉलिसी रही आहे अफ़गानिस्तान जे हवाले सां 40-45 सालनि जी जेकी पॉलिसी आहे उहा तब्दील असांखे अॼु नज़र आई इन प्रेस कॉन्फ्रेंस में, छो जो उन्हनि चयो त दहशतगर्दनि जे लाइ का बि ॻाल्हि ॿोल न आहे, उन सां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ॿोल नथी थी सघे ऐं उन्हनि जे लाइ जेको DGISPR जो या असांजो जेको फोर्सिस आहिनि उनजो वाज़े अज़म नज़र आयो त हू दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जेकी जंग आहे उन ते कंहिं बि क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ न कंदा ऐं दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु जेकी जंग आहे उहे हू जारी रखंदा। अच्छा, जेकी पॉलिसी तब्दील थी आहे, मूंखे ईअं लॻे थो त इहा तब्दील तॾहिं थी आहे जॾहिं असांजी सिक्योरिटी कम्प्रोमाइज़ थी आहे। KP जे अंदरि दहशतगर्दी जा वाक़िया थिया, ॿियनि जेको आहे सो शहरनि में दहशतगर्दी जा वाक़िया थिया, उनखां बाद में जेको आहे उहा पॉलिसी में असांजी शिफ्ट आई आहे ऐं अफ़गानिस्तान जे लाइ असांजी स्टेट जेको आहे न उहा पॉलिसी आहे हाणे। ऐं अफ़गानिस्तान मां जेके दहशतगर्दनि जा जेके थाक आहिनि या जेके दहशतगर्द पाकिस्तान जे अंदरि अची कार्रवायूं कनि था, दुनिया खे पाकिस्तान उहो ॿुधाए छॾियो आहे। ऐं ॿियो त जॾहिं अफ़गान जेकी रिजीम चेंज थी, तालिबान रिजीम आई अफ़गानिस्तान जे अंदरि, त हुननि इंटरनेशनल कम्यूनिटीज़ खे हिकिड़ो इहो यकीन ॾियारियो अफ़गान तालिबान, उते जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि या जेके ग्रोह आहिनि, अल-क़ाइदा आहे, TTP आहे, जेको इस्लामिक स्टेट आहे या जेके ॿियूं दहशतगर्द तंज़ीमूं जेके अफ़गानिस्तान जे अंदरि मौजूदु आहिनि, उन्हनि खे उनजो ई ख़ात्मो आणींदा अफ़गान तालिबान। उहे इंटरनेशनल कम्यूनिटीज़ खे उन्हनि जेको आहे सो इहो स्टेक होल्डर्स खे यकीन ॾियारियो। उन में बि जेको आहे सो जेकी अफ़गानिस्तान आहे या तालिबान जेकी उते रिजीम आहे उहा नाकाम थी चुकी आहे ऐं दुनिया जे अंदरि हिन वक़्तु जेको अफ़गानिस्तान जो जेको आहे उहो आइसोलेशन जो शिकार आहे ऐं उते छो जो हिकिड़ी तालिबान हथियारबंद माण्हुनि जी हुकूमत आहे, कोई अवामी हुकूमत आहे कोन, का चूंडियल माण्हुनि जी हुकूमत आहे कोन। सो उन हवाले सां पाकिस्तान जो जेको अॼोको मौक़िफ़ हुयो असांजी जेको आहे सो इदारनि जो, उहो ॾाढो चिटो ऐं वाज़े रहियो त उतां जेकी बि दहशतगर्दी थींदी उनजो जेको जवाबु आहे उहो भरपूर ॾिनो वेंदो। अच्छा, इजलास में जेका ॻाल्हियूं थियूं उन हवाले सां ऐं वैसे बि अफ़गानिस्तान हिंदुस्तान जो गठजोड़ जेको साम्हूं आयो त भई अफ़गानिस्तान में ही फितनुल ख़वारिज बि, फितना हिंदुस्तान बि मौजूदु आहिनि, बिल्कुलु कनेक्टिविटी बि ख़बर पइजी वई। मूंखे ॿुधायो KP जे वॾे वज़ीर खे बि उन्हनि हिकिड़ी तनक़ीद कई आहे त उहो चवनि था त अफ़गानिस्तान असांजी मदद करे, त DGISPR उन्हनि ते तनक़ीद कंदे जेको चयो आहे त भई तव्हां उन्हनि खां छो था चओ त अफ़गानिस्तान असांजी मदद करे। ॾिसो, अॼु जे प्रेस कॉन्फ्रेंस में जेकी हिकिड़ो ॿियो नुक़्तो आहे न, उहो जेको सियासी डिस्ट्रॉशन जो, उते पॉलिटिकल डिस्ट्रॉशन जो जेको हुयो, जेको सियासी माहौल जेको साज़गार माहौल पैदा कयो अथई दहशतगर्दियुनि लाइ, इन हवाले सां इहो ॾाढो अहम आहे, इहो ॾाढो संजीदा आहे। इन ते उतां जी जेके पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे
सोचणु घुरिजे, केपी जी हुकूमत खे सोचणु घुरिजे त आया हू रियासत सां गॾु बीठल आहिनि या उन्हनि माण्हुनि सां गॾु बीठल आहिनि जेके हिन क़ौम जा बचा मारीनि था, दहशतगर्दी जे वाक़िअनि में उन्हनि खे शहीद कनि था, जेको असांजे ॿारनि जा, असांजी औरतुनि जो, असांजे नौजवाननि बुज़ुर्गनि जो रतु वहाइनि था, ऐं जेके माण्हू जेके दहशतगर्दी कनि था, वरी औरतुनि खे, ॿारनि खे ढाल बि उहे बणाइनि था, उन्हनि सां गॾु बीहणो आहे या उन मौक़िफ़ सां गॾु बीहणो आहे जेको हिन रियासत जो मौक़िफ़ आहे त दहशतगर्दी खे मुल्क मां पाड़ां पटिजे। छो जो असांजी जेकी फ़ौज आहे या असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ डिघी जंग विड़ी आहे, मुसलसल जेको आहे न जंग विड़ी आहे। सो उन में जेको असांजो नुक़सानु थियो आहे त उहो ज़ाहिर आहे TTP आहे या जेके ॿिए दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उन्हनि कयो आहे, जेके इन्हनि जेको आहे सो हमलनि खे जेको आहे सो एक्सेप्ट कनि था, उन्हनि खे मञनि था त भई जेको उनजो क्लेम कनि था त इहे असां कया आहिनि। सो TTP सां माज़ी में बि ॻाल्हियूं थियूं त उहे के फ़ाइदेमंद साबित कोन थियूं। 2004 खां जेको आहे सो ॻाल्हियुनि जो इहो सिलसिलो शुरू थियो, केतिरा ई लॻभॻि 10-12 भेरा जेको आहे न ॻाल्हियूं थियूं आहिनि, उहे कामयाबु कोन पियूं थियनि, ॻाल्हियुनि जो को अहिड़ो को खड़तेल निकिरे कोन पियो। वरी बि दहशतगर्दी थिए थी, उहे ई वरी तालिबान पंहिंजो जेको ॻाल्हियुनि वारो जेको कमिटमेंट आहे उहा पंहिंजी टोड़नि था, वरी दहशतगर्दी कनि था। अच्छा, 80% जेको दहशतगर्दी जो तालुक आहे जेको KP जे अंदरि थिए थो, ऐं KP हुकूमत ई वरी जेको आहे उनजी मुखालिफ़त करे थी ऑपरेशन जी, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त KP हुकूमत छो पई करे। अच्छा, हिन जो हिकिड़ो जेको फैक्टर आहे उहो त पॉलिटिकल आहे, ज़ाहिर ज़रूरु, छो जो तहरीक इंसाफ़ जो हुते हुकूमत आहे, ऐं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत PTI बानी खां शुरू थिए थी, PTI बानी ते ख़तमु थिए थी। हुननि जो जेको फोकस आहे उहो आम माण्हू ते आहे कोन, उते अमन अमान तरजीह हुननि जी आहे कोन। न त तव्हांजे चवण जो छा मक़सदु आहे या हुननि जो इहो मक़सदु छा आहे त अगरि मतिलबु हुकूमत KP जी आहे त जेका आम आवाम आहे उनजो सोचिजे ई न। न, ॾिसो, हुकूमत KP जी आहे, लेकिन उते अमन अमान जी ज़िम्मेवारी KP हुकूमत जी आहे त माण्हुनि खे अमन अमान उते प्रोवाइड कनि। लेकिन तहरीक इंसाफ़ जी उते हुकूमत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े नैरेटिव खे प्रमोट करे पई, उहो नैरेटिव आहे PTI बानी जी रिहाई। सो उन खां हू पोइ ते हटनि कोन पिया। ज़ाहिर आहे, ठीकु आहे, पॉलिटिकल पार्टी आहे, तव्हांजो पॉलिटिकल लीडर आहे, उनजे लाइ ठीकु आहे, तव्हांजो हक़ आहे, तव्हांजो राइट आहे, तव्हांखे जमहूरी हक़ जेको आहे सो आइन तव्हांखे एॾो हक़ ॾिए थो, तव्हां उनजे लाइ ॻाल्हायो, भले ॻाल्हायो। लेकिन गॾोगॾु जेके उते दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था, जेको आवाम भोॻे थो, उन ते बि त जेको आहे सो सोचो, उन ते पंहिंजो रद्दमल ॾियो, उन ते बि पाण ॻाल्हायो, या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजे बानी जी नज़र अचे पियो, उनजी सिर्फ़ु रिहाई तव्हांखे जेको आहे सो ॾिसणी आहे, बाक़ी जेको उन ॾिस में तव्हां उन नैरेटिव खे प्रमोट कयो पिया जेको असांजी रियासत खे कमज़ोर करे। छा रियासत जो मौक़िफ़ आहे त असां जेको तालिबान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ऑपरेशन कजे, उन्हनि खे दहशतगर्दनि खे पाड़ां पटिजे, लेकिन KP हुकूमत चए थी त ॻाल्हियूं कयो ऐं जेको आहे सो ऑपरेशन थियणु ॾींदासीं। ऐं अच्छा, वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त KP जो वॾो वज़ीर सोहेल आफ़रीदी उहो मुख़्तलिफ़ जॻह ते स्पीचिस बि करे पियो, ऐं उतां जा जेके वज़ीर आहिनि उहे स्पीचिस कनि था, उहे वरी ऑपरेशन जी मुखालिफ़त कनि था। ऐं हू चवे थो त जेकॾहिं जेकी बदमाशी चवे थो त जेको ऑपरेशन माना हुनखे बदमाशी हुन करार ॾिनो आहे, चए थो इहा बदमाशी थियणु न ॾींदासीं। ऐं बदमाशी केरु पियो करे? बदमाशी उहा दहशतगर्द कनि पिया जेके उते माण्हुनि जो रतु वहाइनि था, KP जे अंदरि TTP जी सूरत में, या जेके ॿियूं दाइश या जेके ॿियूं तंज़ीमूं आहिनि जेके दहशतगर्द हमला कनि थियूं, उन जी सूरत में उहे दहशतगर्द तंज़ीमूं जेके बदमाशी कनि थियूं, या उहा बदमाशी आहे जेको दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए थो। इहो त रियासत मुखालिफ़ बयानियो जेको घड़ियो पियो वञे KP जे अंदरि, KP हुकूमत घड़े पई। सो उन सां नुक़सानु सॼो आहे न उहो सॼे मुल्क खे थिए थो, सॼे मुल्क जे अवाम खे थिए थो। सो KP हुकूमत खे न त सोचणु घुरिजे त पंहिंजो जेको नैरेटिव आहे उन्हनि खे उहो तब्दील कनि। ऐं इहो वाहिद जेको ॾिसो हिकिड़ो, अच्छा, ॿी शइ त नेशनल एक्शन प्लान ठहियो 2014 में ग़ालिबन, जेको IPS अटैक थियो, उनखां बाद में हिकिड़ो नेशनल एक्शन प्लान ठहियो, सभई सूबा मुतफ़िक़ा तौर ते उन ते राज़ी थिया। हिकिड़ो जेको आहे सो मुतफ़िक़ा दस्तावेज़ आहे नेशनल एक्शन प्लान, उन ते अमल थियणु घुरिजे। सिंध उन ते मुतफ़िक़ आहे, पंजाब उन ते मुतफ़िक़ आहे, बलूचिस्तान उन ते मुतफ़िक़ आहे, लेकिन KP छो नथी मुतफ़िक़ थिए? KP हुकूमत छो नथी उन ते मुतफ़िक़ थी करे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु उन ऑपरेशन जी हिमायत करे? इहा सोचण जी ॻाल्हि आहे। KP हुकूमत खे असांजे इदारनि जो हथु वंडाइणु घुरिजे, उन्हनि सां गॾु बीहणु घुरिजे। जेको इदारनि जो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो अज़म आहे त मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़तमु कजे, उनखे उन सां गॾु बीहणु घुरिजे। असांजी जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जी जेकी हुकूमत आहे KP जे अंदरि उन्हनि खे इदारनि सां गॾु बीहणु घुरिजे, न की अहिड़ो बयानियो ठाहिणु घुरिजे, अहिड़ो नैरेटिव ठाहिणु घुरिजे जंहिंसां इंटरनेशनल सतह ते
जेको आहे सो दुश्मन क़ुवतुनि खे हिकिड़ो मौक़ो मिली वञे त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िशूं कनि, उन बयानी खे जेको KP हुकूमत ॾिए पई या तहरीक इंसाफ़ ॾिए पई उनखे मैनिपुलेट कनि या उनखे ॾिसी उनखे वठी करे प्रोपेगेंडा कनि, बजाए अहिड़ो बयान ॾियण खे उन्हनि खे थोरो नरम थी करे इदारनि सां गॾु बीहणु घुरिजे, उन मौक़िफ़ सां गॾु बीहणु घुरिजे जेको पाकिस्तान जे रियासत जो लॻे कि DG ISPR साहब जी जेका तनक़ीद आहे वो अञा बि इनडायरेक्टली हुई न, नालो वठे बिना उन्हनि मतलब हिकिड़ी तनक़ीद, त ये रिआयत न आहे अञा बि PTI सां मां थी सम्झां, तव्हां छा था सम्झो ॾिसो कि अञा बि उन्हनि लाइ एॾी मतिलबु रिलैक्स थी करे उनखे चयो वञे थो पियो, हो त एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण जी ॻाल्हि बि असां गुज़िरियल ॾींहुं बि ॻाल्हाईंदा रहियूं कि उन्हनि खे ॻाल्हाइणो बि हुयो ऐं मञणाणी बि पंहिंजी ॻाल्हि हुई। हाणे बानी तहरीक इंसाफ़ ते इहा तनक़ीद थी आहे, सभिनि खे ख़बर आहे। हाँ ॾिसो तहरीक इंसाफ़ जे बानी जी उन्हनि दौर ते तनक़ीद कई जेको उन्हनि जो दौर हुकूमत जो 3.5 साल पौणा 4 साल जेको रहियो, माना नालो न वठो, ठीक नाले वठण जी ज़रूरत बि न आहे, सभु सम्झनि था जेकी उन्हनि तनक़ीद कई ऐं हुननि जेके जुमिला चया आहिनि उहे जुमिला ॾाढा इंट्रस्टिंग आहिनि। त हू बाख्तियार वज़ीर आज़म बाख्तियार वज़ीर आज़म हो ऐं एतिरो बाख्तियार हो जो जेको आहे सो आर्मी चीफ खे क़ौम जो पीउ चई छॾियो ऐं 1947 खां वठी कंहिंखे बि एतिरो बाख्तियार केर बि न आहे, माना कंहिंखे कंहिं वटि अख़्तियार न हो त हू कंहिं आर्मी चीफ खे क़ौम जो पीउ बणाए, उहो अख़्तियार वाक़ई असां बि सभिनी ॾिठो त इहो अख़्तियार हिकिड़े ई माण्हू खे हुयो ऐं उहो पंहिंजो अख़्तियार इस्तेमालु कयो। वरी उहो बि ॾिठोसीं त जॾहिं वरी उक़्तेदार उन खां वियो त हू कीअं उन खे माण्हू खे जेके जेको आहे सो क़ौम जो पीउ चवंदो उनखे मीर जाफ़र सादिक इन जा लक़ब ॾिनई ऐं उनजे ख़िलाफ़ु जेको आहे सो मूवमेंट हलाई, उन्हनि ते तनक़ीद कंदो रहियो ऐं पंहिंजी हुकूमत जे ख़ात्मे जो ज़िम्मेवार उनखे करार ॾिनो। उहे बि शयूं असांजे साम्हूं आहिनि। सो KP जो जेको स्पेशली इशू आहे उहो ॾाढो संगीन आहे, उन ते KP हुकूमत खे सोचणु घुरिजे, उनखे असांजी वफ़ाक़ी हुकूमत खे बि सोचणु घुरिजे त KP हुकूमत खे कंहिं न कंहिं रीति, ठीकु आहे सियासी हवालनि सां ॻाल्हियूं ॿोल थींदी रहंदी, पर दहशतगर्दी उहो नुक़्तो आहे जंहिं ते सभिनी खे असांखे मुतफ़िक़ा तौर ते गॾु वेही करे हल करिणो पवंदो ऐं उन ते मतिलबु को न को कंक्लूजन कढणो पवंदो KP हुकूमत सां गॾु वेही करे। अगरि KP हुकूमत मुखालिफ़त कंदी, इदारा उते ऑपरेशन करणु चाहींदा, ज़ाहिर आहे इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त हू मुल्क जे हर माण्हू खे तहफ़ुज़ फ़राहम कनि। सो दहशतगर्द उते त मौजूदु KP जे अंदरि आहिनि, उन में को शक न आहे, छो जो अफ़गानिस्तान में जेके माण्हू अचनि था उते KP जे माण्हुनि सां उन्हनि जूं रहणियूं सहणियूं साॻियूं आहिनि, उनजो कल्चर साॻियो आहे, उनजी ॿोली साॻी आहे, उन्हनि जूं शादियूं बि थियल आहिनि, उते उन्हनि जूं शादियूं आहिनि, मिटियूं माइटियूं आहिनि, उहे अफ़गानिस्तान ईंदा आहिनि वेंदा आहिनि। अच्छा ॿी हिकिड़ी शइ आहे त वॾो बिज़नेस थिए थो उते, ट्रेड थिए थो जेको KP जे अंदरि आहे। हिकिड़ो सबबु इहो बि थी सघे थो त हू जेको आहे सो KP जो जेको वॾो वज़ीर आहे उहो मतां उन करे मुखालिफ़त कंदो हुजे, DG ISPR जी ॻाल्हियुनि सां बि इहो साबित थिए थो त भई असांजी अफ़गानियुनि सां कोई मसइलो न आहे, असांखे दहशतगर्दनि सां मसइलो आहे। बिल्कुलु ईअं वॾे वज़ीर खे बि त इहा ॻाल्हि ख़बर हुजणु खपे न। ॾिसो वॾे वज़ीर खे रियलाइज़ करणु घुरिजे, मां इन सतह इन सूरत हाल ते या इन्हनि मामलनि ते सियासत नाहे कबी, न थियणु घुरिजे। असां वटि ख़ुशूसी तौर ते रवायत रही आहे त असां उन्हनि नुक़्तनि ते हमेशह सियासत रही आहे जेके जिन ते न थियणु घुरिजे, स्पेशली दहशतगर्दी जेकी आहे उन ते त को कॉम्प्रोमाइज़ आहे ई कोन न। मुद्दो आहे कि बानी जी आज़ादी, उहो बि मुद्दो हिकिड़ो अजीब ई ॻाल्हि आहे, भई बानी जी आज़ादी तव्हां चाहियो था, हिकिड़ो उहो अलॻि मसइलो आहे, हुनखे हिन सां कनेक्ट नथो कयो वञे। दहशतगर्दी पंहिंजी जॻह ते आहे, अगरि तव्हां चओ त मिटियूं माइटियूं आहिनि, कारोबार थो हले, इहो बि कोई वैलिड रीज़न न थियो। उहो ॾिसो हुननि जे लाइ त आहे न, हू छो जो हुननि जो वोट बैंक आहे, लेम एक्सक्यूज़ आहिनि त तहरीक इंसाफ़ हुकूमत आहिनि। ऐं माज़ी में मुंहिंजे ख़्याल में ग़ालिबन असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई तहरीक इंसाफ़ जे दौर में या कंहिं ॿिए जी, मूंखे मतिलबु सही यादि न पियो पवे, मेंशन कयो ट्रेड खे, त उते इलीगल जेको आहे सो ट्रेड हेॾो सारो थिए थो अफ़गानिस्तान खां। ऐं इहो बि शयूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॿुधंदा रहिया आहियूं त पाकिस्तान मां जेको डॉलर आहे उहो अफ़गानिस्तान स्मगल थींदो आहे, जंहिंजो बि पाकिस्तान खे वॾो नुक़सानु पए थो। सो अफ़गानिस्तान मां असांखे को फ़ाइदो कोन मिलियो आहे। पाकिस्तान हमेशह अफ़गानिस्तान सां हर मुहाज़ ते गॾु बीठो आहे, थोरो भाइरनि वारो किरदारु अदा कयो आहे पाकिस्तान अफ़गान क़ौम सां, पर उनजो नतीजे में जेको रिज़ल्ट असांखे हमेशह मिलियो आहे उहो दहशतगर्दी जी सूरत में मिलियो आहे ऐं जेके उते प्रॉक्सीज़ जी सूरत में मिलियो आहे त हुननि हमेशह प्रॉक्सीज़ जो जेको किरदारु आहे उहो अदा कयो आहे अफ़गानिस्तान इंडिया जे लाइ, या जेके ॿिया दहशतगर्द क़ुवतूं आहिनि उन्हनि खे उते पाले। हिनखे ब्रेक खां हलण खां अॻु में मूंखे ॿुधायो त अगरि पाण हिन कॉन्फ्रेंस खे, प्रेस कॉन्फ्रेंस खे ऐं वॾे वज़ीर जो जेको बयानियो आहे, हिननि खे कनेक्ट करे अगरि समराइज़ कंदासीं त उहो हिकिड़ी लाइन में तव्हां कीअं कंदा? उन में इहो ई आहे त वॾो वज़ीर चाहे थो त उते ऑपरेशन न थिए, लेकिन रियासत ऑपरेशन कंदी ऐं वाहिद हल जेको आहे उहो ऑपरेशन ई आहे। जेकॾहिं ऑपरेशन न आहे त ॿियो हल छा आहे? ठीकु आहे, ॿियो हल
त या त पोइ वॾो टॉक्स वज़ीर पाण हल ॿुधाइनि। उहो ॿुधाए थो टॉक्स कजनि, पर उन जो हिकिड़ो वरी जेकॾहिं पहिरियों खणूं टॉक्स जो 2004 वारी टॉक्स हुजनि, 2006 में थियूं, मतिलबु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 2022 ते टॉक्स रहियूं आहिनि, त उन्हनि में कहिड़ी जेको आहे न उनखे कहिड़ो नतीजा ॾींदड़ टॉक्स कहिड़ा रहिया आहिनि? के बि न ॻाल्हियूं, कहिड़नि बि ॻाल्हियुनि में को नतीजा असांखे कोन मिलिया अहिड़ा जेके पाइदार हुजनि। केपी जे वॾे वज़ीर खां अगरि पुछिजे त भई तव्हां वटि मसइले जो हल छा आहे, कि अफ़गानिस्तान में प्रॉक्सीज़ आहिनि हिंदुस्तान जूं, तालिबान जूं, उन्हनि खे सभु ख़बर आहे, असां उन्हनि खां हल पुछूं अगरि कि तव्हां अगरि चओ था ऑपरेशन बि न थिए त मसइले जो हल छा आहे, कीअं थींदो? हा, त उहो उनजो उहो हल ॿुधाए थो त बाबा ॻाल्हियूं कयो, उहो ॻाल्हियुनि ते ज़ोर था ॾियनि। अच्छा। पर ॻाल्हियूं जॾहिं बि थियनि थियूं त उहे नतीजा नथियूं ॾियनि, त ॻाल्हियुनि जो माज़ी में बि थींदियूं रहियूं आहिनि, त सो ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो कोन्हे। सो ऑपरेशन इहो हल आहे, करे सघिजे थो। नाज़रीन, वठूं था हिकु ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं, असां सां गॾु रहिजो, स्टे ट्यून्ड। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हांखे वेलकम कंदासीं प्रोग्राम फोकस में। सनाउल्ला, ईरान में एहतजाज हली रहिया आहिनि, 26 सूबनि ताईं 78 शहरनि ताईं इहा ॻाल्हि पिखिरजी वई आहे, हिन हवाले सां छा चवंदा? हा, ईरान जे अंदरि गुज़िरियल हिकु हफ़्ते खां इहो एहतजाज हले पियो, ऐं इहो एहतजाज जेको आहे तेहरान ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थिया। इहो बुनियादी तौर ते इक़्तिसादी जेको आहे सो ऐं मुआशी नारनि सां इहो इनजी शुरूआति थी एहतजाज जी, ऐं कुझु वापारियुनि एहतजाज कयो, ऐं करंसी जे हवाले सां बि उन्हनि जा कुझु मुतालबात हुया, ऐं गॾोगॾु मार्केटुनि ताईं इहे जेको एहतजाज हो उहो महदूद हो। पर जेके हिन वक़्तु मीडिया रिपोर्ट्स अचनि पियूं त उहो 26 सूबनि ताईं जेके आहे इहो पखिड़िजी चुको आहे। 78 जेके आहिनि शहर ॿुधायो वञे थो त इन्हनि ताईं इहो एहतजाज थियो। 19 ॼणा ग़ालिबन इन में जेको हिन वक़्तु इंटरनेशनल मीडिया रिपोर्ट करे पई त 19 ॼणा जेके आहिनि उहे इन में जेके आहिनि उहे मारिजी बि विया आहिनि, ऐं गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। इन हवाले सां जेको ईरानी चीफ जस्टिस आहे ग़ुलाम हुसैन मोहसिनी, उन्हनि जो चवणु आहे त जेके दुश्मन अंसुर मुल्क में बदमनी पखिड़ण जी नाकाम कोशिशि करे रहिया आहिनि, ऐं एहतजाज कंदड़ शहरनि ऐं विगोड़नि में असीं फ़र्क़ु सम्झूं था। इहा ॾाढी जेकी आहे न हिकिड़ी ज़बरदस्त स्टेटमेंट आहे इन सॼी सूरत हाल में, छो जो कुझु शयूं पाण में ज़िक्र कंदासीं त उन में इहा स्टेटमेंट तव्हांखे ज़हन में रखणी पवंदी। बेसिकली ईरान जे अंदरि जॾहिं बि जेके फितरी मुतालबनि जे हवाले सां, जाइज़ मुतालबनि जे हवाले सां एहतजाज थींदा आहिनि, त पोइ जेके उते इनक़लाब मुख़ालिफ़ तहरीकूं आहिनि या इनक़लाब मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि, उहे उन्हनि जो फ़ाइदो खणंदियूं आहिनि। जेके ईरान जे अंदरि सुप्रीम लीडर आहिनि आयतुल्ला अली ख़ामेनाई, उन्हनि जो बि इन हवाले सां बयानु साम्हूं आयो, उन्हनि रद्द अमल ॾिनो आहे, उन्हनि इन्हनि मुतालिबनि खे जाइज़ करार ॾिनो, ऐं पर इहो बि दुश्मननि खे बि वाज़े कयो त हू पंहिंजी साज़िश में कामयाब न थींदा, ऐं गॾोगॾु हुकूमत जे तरफ़ां कुझु अलाउंसिस बि जेके आहिनि उहे उते ॾिना विया आहिनि माण्हुनि जे लाइ। उनखां बाद में हाणे जेतिरो ॿुधायो पियो वियो एहतजाज त ॼण को ईरान में हिकिड़ो वॾी तहरीक शुरू थी वई आहे, एहतजाज ज़रूरु थिए पियो ईरान जे अंदरि, पर उनजो हाणे जेको एहतजाज आहे उहो घटिजंदो पियो वञे। हुकूमत जेको आहे उन ते कंट्रोल करे पई। अॼु जेके उते कुझु माण्हुनि सां जेके ॻाल्हि ॿोल थी आहे या इंटरनेशनल कुझु इदारनि खे सां ॾिठो पिए, उन में इहो आहे त जेको एहतजाज आहे उहो घटिजंदो पियो वञे। अच्छा, इन सॼी सूरत हाल में जॾहिं एहतजाज हलनि पिया ईरान जे अंदरि, त उन दौरान ट्रंप साहिब जी बि असां हिकिड़ी स्टेटमेंट ॾिठी, त हू चवनि पिया त जेकॾहिं उन्हनि ते का फायरिंग थी या उन्हनि ते को तशदुद थियो त असां उन्हनि खे बचाइण ईंदासीं। उन्हनि हिकिड़ी धमकी बि ॾिनी, प्रोवोक बि कयो। बेसिकली इहो मतिलबु नफ़्सियाती तौर ते जेको आहे सो उतां जे अवाम खे, उतां जे माण्हुनि खे इहो प्रोवोक करण जी कोशिशि कई वई त तव्हां सां इंटरनेशनल क़ुवतूं गॾु आहिनि, तव्हां भली एहतजाज कयो, हुकूमत खे परेशान कयो, उतां जे जेको निज़ाम आहे उनखे परेशान कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। अच्छा, इन सॼे जेको गिरफ़्तारियूं थियूं आहिनि या जेकी इन सूरत हाल थी आहे, इन में उन्हनि माण्हुनि जी गिरफ़्तारी थी आहे जेके मुसल्ला हुया, उतां जी जेकी मीडिया क्लेम करे पई या जेके माण्हू ॿुधाइनि था। छो जो एहतजाज पहिरियों जेको एहतजाज हलियो पिए उहो त वापारी कनि पिया, आम माण्हू ई कनि पिया, पर उन में पोइ वरी जेको आहे सो मुसाद ऐं ॿियनि एजेंसियुनि जा जेके उते एजेंट आहिनि उहे बि जेको आहे सो जेके मौक़े जी तलाश में हूंदा आहिनि, त ईरान जे अंदरि को बि अहिड़ो का सूरत हाल थिए त उहो फ़ाइदो वठनि, त उन्हनि वरी उन तहरीक जे अंदरि अची विया। छो त जेके घटि माण्हू जॾहिं जिन एहतजाज शुरू कयो आहे, उहो एहतजाज एॾो वॾो थी वियो, उन में तरबियती याफ़्ता बि शयूं नज़र आयूं, कंहिं ॼण कंहिंखे मतिलबु हिकिड़ो प्रॉपर ट्रेंड कयो वेंदो आहे उन्हनि शयुनि जे लाइ, अहिड़ा माण्हू बि नज़र आया उन एहतजाजनि में। सो उन्हनि खां पोइ गिरफ़्तारियुनि जो अमल शुरू थियो, ऐं जंहिंखां पोइ जेके अॻूणा वज़ीर ख़ारजा आहिनि अमेरिका जा,
ग़ालिबन माइक पोम्पियो उन्हनि बि इन शइ जो जेको आहे सो तस्लीम कयो आहे त इन्हनि एहतिजाजनि में मोसाद जो जेको आहे उहो किरदारु आहे ऐं ॿियनि जेको एजेंसीज़ जो किरदारु आहे, माना उहो proper इंटेलिजेंस trained सर्विसिस agencies जो, आहिनि। हा, इंटेलिजेंस सर्विसिस जो उन में किरदारु आहे। उहे जेके मोसाद इसराइली एजेंसी आहे उहा उनजो असांखे मिसाल जेको ही 12 ॾींहं जंग हली ईरान ऐं इज़राइल जी, उन में बि असांखे नज़र आयो त कीअं शहरनि में धमाका थिया ऐं जेको आहे सो ड्रोन्स उते यूज़ पे थिया। उहे सॼो जेको आहे सो उन सूरत हाल में असांखे नज़र आयो जॾहिं इहे जंग हली पई त उन्हनि में खोड़ सारनि जेको आहे सो ईरान जे अंदरि मोसाद एजेंटनि जूं गिरफ़्तारियूं बि थियूं उन सॼी जंग जे दौरान। सो ईरान जे अंदरि जेको उते ग़ैर मुल्की एजेंसियूं आहिनि, जेके मुल्क उन्हनि जो ईरान जे जेके दुश्मन जेके क़ुवतूं आहिनि या ईरान सां जंहिंजो टकराव आहे, उन्हनि जा जेके एजेंट आहिनि उहे ईरान जे अंदरि सरगर्म आहिनि, उन्हनि जी थोरी घणी ग्रिप आहे। तॾहिं जेको आहे सो इस्माइल हानिया ऐं क़ासिम सुलेमानी त डेथ ख़ैर ओॾे इराक़ में थी, पर इन्हनि सभिनी जूं उन्हनि इंफॉर्मेशन्स पहुची वञनि थियूं ऐं हू उन्हनि ते अटैक कनि था। त इन में ग़ैर मुल्की एजेंसियुनि जो बि वॾो रोल हो, जिन माण्हुनि खे प्रोवोक कयो ऐं ज़हनी तौर ते उन्हनि खे जेको आहे सो तयारु कयो वियो। सो हाणे जॾहिं वरी जेको आहे सो ईरान जे सुप्रीम लीडर इहो बयानु ॾिनो आहे त उनखां बाद में असां ॾिसूं था त उन में शिदत में ईरान जे अंदरि जेको एहतिजाज जी शिदत आहे उन में घटिताई ईंदी पई वञे। अच्छा, चीफ जस्टिस गुलाम हुसैन मोहसिनी जो चवणु आहे त असां दुश्मन अनासिर ऐं बदअमनी फैलाइण वारा जेका माण्हू उन में असां फ़र्क़ु सम्झूं था, त उहो त वाज़े आहे त भई सभु नथा कनि पिया एहतिजाज, कुझु एजेंसीज़ तव्हां चयो त इहे कनि थियूं पियूं। अलाउंसिस जो ऐलान थियो आहे 4 महीननि ताईं, माना 4 माह ताईं उन्हनि खे उहे अलाउंसिस ॾिया वेंदा ताकी उहो दबाव थोरो घटिजे। मूंखे ॿुधायो त हाणे ईरान जो जेको निज़ाम आहे उन निज़ाम ते छा तब्दीली ईंदी इन एहतिजाज खां? ॾिसो, ईरान जे अंदरि जेको जमहूरियत आहे पर उते हिकिड़ो निज़ाम आहे विलायत फ़क़ीह जो, मर्जअ तक़लीद जो निज़ाम आहे। ठीकु आहे, उते जेको सुप्रीम लीडर आहिनि आयतुल्लाह ख़ामनई, ईरान जो अवाम उन्हनि खे ओबे करे थो, उन्हनि खे फॉलो करे थो, उन्हनि सां उन्हनि जो मज़हबी लगाव आहे। ऐं दुनिया जे न सिर्फ़ु ईरान जे अंदरि पर दुनिया जे अंदरि उन्हनि जा फॉलोवर्स आहिनि, करोड़े माण्हू उन्हनि जा फॉलोवर्स आहिनि जेके उन्हनि खे मञनि था, जिन जो उन्हनि सां मज़हबी चाह आहे, जेके उन्हनि जा फॉलोवर्स आहिनि जिन जो उन्हनि सां अक़ीदो आहे। सो ईरान जे अंदरि भली ईरान मुआशी दबाव में आहे, ईरान जे अंदरि मुआशी हवाले सां एहतिजाज बि थियनि पिया, महांगाई जे करे एहतिजाज बि थियनि पिया, पर इन सॼिनि एहतिजाजनि जे अंदरि जेको निज़ाम जी तब्दीली जो अवाम न पियो सोचे। भली कोशिशि त थिए पई मुख़्तलिफ़ हरबनि सां त नैरेटिव बिल्ड कजे त निज़ाम में का तब्दीली अचे, पर जेको उतां जो अवाम आहे, जेको नेटिव अवाम आहे, एजेंट ऐं इन्हनि ॿियनि शयुनि खे छॾे करे जेको नेटिव अवाम आहे उहो तब्दीली जो न पियो सोचे। सो इन मां इहो त शइ वाज़े आहे त ईरान जे अंदरि जेको निज़ाम विलायत फ़क़ीह आहे, जेको मर्जअ तक़लीद जो निज़ाम आहे, इन सॼे निज़ाम खे तब्दील करणु ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं इन निज़ाम में तब्दीली जी का गुंजाइश हुजे आहे त इन खां पहिरियां ई जेके दुश्मन जेके ईरान जूं क़ुवतूं आहिनि उहो करे सघनि पियूं, पर मूंखे नथो लॻे त हिन में ईरान जी जेकी ईरान जे अंदरि जेको एहतिजाज हले पियो, इहो एहतिजाज को अहिड़ो रुख़ अख़्तियार कंदो जेको निज़ाम जी तब्दीली न वञे। मुआशी चैलेंजिस ज़रूरु आहिनि पर निज़ाम जी तब्दीली जो को माना मुस्तनद निज़ाम आहे जेको हले थो पियो शुरूआत खां, त उन में चेंजिंग न ईंदी। हाणे इनक़लाब खां पोइ त उते जेको निज़ाम आहे उहो मर्जअ तक़लीद ऐं विलायत फ़क़ीह जो निज़ाम आहे, सो उनखे माण्हू फॉलो कनि पिया। उन में उन निज़ाम जी तब्दीली जेको आहे न उहो मुश्किल न आहे। ऐं जेको ख़बरूं हलायूं वयूं, असां बि पाकिस्तान जी मीडिया बि ख़बरूं हलायूं ऐं इंटरनेशनल शायदि मीडिया बि इन्हनि शयुनि खे रिपोर्ट कयो त उतां जा जेके सुप्रीम लीडर आहिनि उहे शायदि मॉस्को जेको आहे सो वञण जूं तयारियूं कनि पिया, को बैंक बैलेंसिस बि जमा थी विया आहिनि। पर जॾहिं ॾिसूं पिया त हाणे उन्हनि जो 13 रजब ते हिकिड़ो इज्तिमा हुयो जंहिंमें आयतुल्लाह ख़ामनई जो बयानु बि साम्हूं आयो ऐं इन्हनि महांगाई वारे मुतालिबनि खे जाइज़ बि करार ॾिनो ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधायो त दुश्मन जेके अंसर आहिनि उहे पंहिंजी साज़िशुनि में नाकाम थींदा ऐं कामयाबु न थींदा। सो उहे त इहे ख़बरूं ऐं इहे जेके अफ़वाह हुआ उहे बि जेके आहिनि उहे रद्द थी विया, उन्हनि जो बि इम्कानु घटि आहे। सो उहे उते ई रही करे छो जो जंग जी हालति में बि हू उते रहिया, ईरान जे अंदरि रहिया, महफ़ूज़ रहिया। सो मूंखे नथो लॻे त उहे काॾे ॿाहिरि वेंदा ऐं उन्हनि खे को ख़तरो आहे। सो उहे उते ई रहंदा, पंहिंजनि माण्हुनि सां ई रहंदा, छो जो उन्हनि जो हिकिड़ो मज़बूत निज़ाम आहे, उन्हनि सां चाह रखंदड़। ऐं ईरानी अवाम इन शइ खे सम्झे थो त हीअ जेकी साज़िशूं थियनि पियूं उहे दरअसल ईरान जी हुकूमत ऐं ईरान जे अंदरि जेको निज़ाम आहे उनजे ख़िलाफ़ु आहिनि। ठीकु आहे, हाणे ईरान मां असां अचूं था सिंध जी तरफ़। सनाउल्लाह, आईजी जी मुक़ररी थी आहे, नए साल में नए सिंध जे आईजी जी मुक़ररी थी आहे, इन हवाले सां छा चवंदा? ॾिसो, नए आईजी साहिब लाइ नेक ख़्वाहिशूं आहिनि त उन्हनि जी जेकी मुक़ररी आहे जावेद आलम ओडो साहिब जी, उहा सिंध जे माण्हुनि लाइ बहितर साबित थींदी ऐं सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ वॾे अरसे खां जिन शयुनि खे भोगनि पिया उन्हनि जो ख़ात्मो ईंदो। ॾिसो, पुलिस जे लाइ नई आईजी ॾिसो, उन्हनि जे लाइ खोड़ सारा चैलेंजिस उन्हनि जे आॾो आहिनि।
सभ खां वॾो चैलेंज जेकॾहिं मां चवां त उहो पुलिस जे अंदरि सियासी मुदाख़लत आहे, बिल्कुलु उहो बि उन्हनि जे लाइ वॾो चैलेंज आहे। कचे जे अंदरि जेको मुनज़िम ॾोही नेटवर्क आहे उहो वॾो चैलेंज आहे। जांच असांजी पुलिस जी कमज़ोर आहे, जंहिंजे करे जेके ॾोहारी आहिनि उन ते केसिस दाख़िल थियनि था, पकड़िजनि था, अॻिते हली करे पोइ सबूत कोन था मिलनि, उहे ॾोहारी छॾाइजी वञनि था, वरी जॾहिं उहे अचनि था ॿाहिरि त वरी उहे पंहिंजनि साॻियुनि धंधनि में लॻी वञनि था। गॾोगॾु क़बीलाई तकरार हिन वक़्तु सिंध जो सभ खां वॾो इशू आहे, उहो उन्हनि जे लाइ वॾो चैलेंज आहे त उहे क़बीलाई तकरारनि खे कहिड़ी रीति ख़तमु कराइनि था। ऐं जेके कचे जे अंदरि धाड़ेल जो जेको धाड़ेलनि जो हिकिड़ी दहशत हिकिड़ी फैलियल आहे, हिकिड़ो परसेप्शन ठहियलु आहे, उनखे ख़तमु कराइण लाइ गुज़िरियल जेको अॻूणा आई जी हुया ग़ुलाम नबी मेमून साहब, उन्हनि जी पॉलिसी ॾिठी उन्हनि जे दौर में जेको आहे सो सरेंडर बि कयो जेको आहे धाड़ेलनि, पर नए आई जी छा पॉलिसी हूंदी उहो ॾिसिजे, उहे कीअं था। उन्हनि चयो बि आहे, ग़ालिबन ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि घोटकी ज़िले जे अंदरि, उन्हनि इहो बि चयो आहे त जेके धाड़ेल आहिनि उहे सरेंडर कनि, उन्हनि जी जान ऐं जेकी माल आहे उनजी हिफ़ाज़त मां उनजी गारंटी ॾियां थो। सो ॾिसिजे त उहो उन में उहे केतिरे हद ताईं कामयाबु थियनि था। ऐं पुलिस जे अंदरि वसीलनि जी बि खोट आहे। हिकु तरफ़ जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि वटि जदीद असलो आहे। असां ॾिठो आहे त कचे जे अंदरि जॾहिं एपीसी चैन वेंदी आहे त उन्हनि में बि गोलियूं क्रॉस करे वेंदियूं आहिनि धाड़ेलनि जूं, उन्हनि वटि एतिरो जदीद असलो आहे, जीतरियूं ऐं वॾा हथियार आहिनि, ख़बर न आहे अचनि त किॾां था, केरु थो पहुचाए हुते, इहो बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। ऐं आम माण्हू सिंध जो माण्हू छो त सिंध में का असली फैक्ट्री त आहे कोन, अचे त सॼो असलो ॿाहिरां थो, सो इहो असलो उते कीअं थो पहुचे ऐं इन्हनि ॾोहारी जेके धाड़ेल आहिनि उन्हनि ताईं, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। कोशिशि उमेदु कजे थी त आई जी साहब इन्हनि सभिनी इशूज़ ते जेको आहे सो सोचींदा। ऐं अच्छा, तरबियत पुलिस जे अंदरि वॾो फुक़दान आहे। आम माण्हू जो जेको फेस करे थो उहो हिकु सिपाही सां फेस करे थो, हिकु SHO सां ASI सां थाणे ताईं, को वॾनि ऑफिसरनि सां हर आम माण्हू कोन थो मिले। सो पुलिस जो जेको रवैयो आहे या पुलिस जी जेकी तरबियत आहे, जो पुलिस जो कंडक्ट आहे, उन में बि लचक आणण जी ज़रूरत आहे। आम माण्हू जेको आहे ॾाढो परेशान थिए थो। को आम माण्हू जेकॾहिं सिपाही खे रोड ते बीठल ॾिसे थो त डिॼी थो वञे, अलाए छा ॾियणो पवंदो, 50 ॾियणो पवंदो, 100 ॾियणो पवंदो, अलाए 500 ॾियणा पवंदा। सो हरू भरू बि आम माण्हू पुलिस खे ॾिसी परेशान थी वेंदा आहिनि। सो इन्हनि तरबियत इन सिलसिले खे बि चवण जो मक़सदु त पुलिस जो जेको पॉज़िटिव इमेज आहे उहो बनाइण लाइ करे हुनखे उनखे प्रॉपर ट्रेनिंग ॾियणी पवंदी। ट्रेनिंग इहो बि हिकिड़ो चैलेंज आहे। हा बिल्कुलु चैलेंज, 100% इहो चैलेंज आहे। ऐं स्ट्रीट क्राइम हैदराबाद, कराची, सखर जेके वॾा वॾा शहर आहिनि उन्हनि में उहा थिए थो, बिल्कुलु न ते अचूं था। मंशियात वॾो इशू आहे। जीअं सिंध में उहा ट्रांसपोर्ट थिए थी, उनखे रोकणु नए आई जी जे लाइ चैलेंज आहे। ऐं गॾोगॾु मेंटल हेल्थ पुलिस वारनि जी ॾाढी ख़राबु आहे। दबाव आहे, उन्हनि खे वर्कलोड आहे, सो उन ते बि हू कमु कनि। इहो बि हिकिड़ो चैलेंज आहे, इनखे जेकॾहिं सीरियस वठिजे, छो जो असां वटि इन्हनि शयुनि ते घटि सोचियो वेंदो आहे। सो उमेदु कजे थी नई IG मां त हू इन्हनि जेके मामला आहिनि उन्हनि ते सोचींदा संजीदगी सां। ऐं जेको सिंध जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर थींदी। ऐं जेके ॾोही माण्हू आहिनि जिन हिते माण्हू जो जीअण जंजाल कयो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु का सख़्तु कार्रवाई थींदी। ऐं जेकी मंशियात जे ख़िलाफ़ु पॉलिसी ग़ुलाम नबी मेमून साहब जे संग नज़र आई, उन्हनि जी पॉलिसी मथी सतह ते ॾाढी ज़बरदस्त हुई, कार्रवायूं बि नज़र आयूं, पर हेठी सतह ते इम्प्लीमेंटेशन घटि हुई। वाक़िया थिया, नौजवान आइस जे नशे में मुब्तला आहिनि। ऐं जिते किथे चरस शराब आम जाम आहे, सॼी सिंध में हले पियो। तव्हां कराची खां निकिरो त कश्मीर कंदकोट ताईं तव्हांखे जिते किथे शयूं उते तव्हांखे नज़र ईंदियूं, पर उहो त यकीन मक़ामी पुलिस जी सपोर्ट ऐं हिमायत खां सवाइ त मुमकिन न आहे। सो इनखे रुकराइण बि जेको आहे सो वॾो चैलेंज आहे। माना बेसिकली मसला खोड़सार आहिनि ऐं उन्हनि जो रिज़ल्ट कुझु बि फ़िलहाल न आहे। उमेद करे सघिजे थी हू नवां आया आहिनि, ख़ैर नवां पुलिस में त न आहिनि, IG जी मुक़ररी नई आहे। सो हू इन्हनि सभिनी इशूज़ खां बि वाक़िफ़ आहिनि। ऐं यकीन हुनजे ज़हन में इहा शइ बि हूंदी त इन्हनि खे कहिड़ी रीति जेको आहे एड्रेस कजे, उन्हनि खे हल कजे। सो उमेदु कजे थी हाणे हुननि जे हथ में पावर बि आहे, हू करे बि सघनि था, पंहिंजो लाइन ऑफ एक्शन बि ॾेई सघनि था। सो का बहितरी जी उमेदु आहे। चलो बहितरी जी उमेदु रखूं था इंशाअल्लाह ताला के सुठो पॉज़िटिव रिज़ल्ट निकिरे। बिल्कुलु ईअं आहे। जी नाज़रीन, इहो अॼु जो प्रोग्राम, तव्हां सां वरी मिलंदासीं प्रोग्राम फोकस में। असांखे इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।